पीपीएमपीए शहनाज अंसारी कातलाने हमले में मारिजी वई आहे। दरिया खान बरी भरिसां ॻोठ चानारी में पीपल्स पार्टी जे एमपीए शहनाज अंसारी ते हमलो थियो, जंहिंजे नतीजे में उहो मरणी थी पई। वाक़े बाद शहनाज अंसारी खे गंत जोगी हालत में नवाबशाह जी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हुन ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम धड़ी हवाले कयो। पीपीएमपीए गुलाम कादिर चांडियो, एमपीए हाजी अली हसन ज़रदारी ऐं एसएसपी समेत पीपी कारकुन पिण वॾे अंग में अस्पताल पहुता। एमपीए शहनाज अंसारी जे वारसनि वाक़े जी तस्दीक़ कंदे ॿुधायो त हूअ भेणी वेझी चालीहे में शिरकत लाइ वञे पई त मथस हमलो कयो वियो। वारसनि जो चवणु आहे त कुझु ॾींहं अॻु शहनाज अंसारी तरफ़ां डीसी ऐं एसएसपी नौशरो फिरोज़ खे दरख़्वास्त ॾींदे मौक़ुफ़ अख़्तियार कयो वियो हो त अख़्तर खोखर संदसि भाउ ऐं पुट तरफ़ां भेण खेसि मिल्कियत जे मामले तां धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। दरख़्वास्त में शहनाज अंसारी बेवा भेण समेत हयाती खे ख़तरे सबबि सिक्योरिटी ॾियण जी अपील कई हुई। ओलियां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वठंदे पुलिस जे आला अख़्तियारनि खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहनाज अंसारी जे क़त्ल ते ॾुख जो इज़हार कंदे चयो आहे त हू पीपीएमपीए जे क़त्ल ते सदमे में आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त वाक़ियो अफ़सोसनाक आहे, जवाबदारनि खे कानून जे कटड़े में आंदो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk